भड़क वरी बम भट कई साल सुतो रहे। भड़क वरी बम भट कई साल सुतो रहे। कड़क दिलनि जे धड़क ते विलमे कर वाजट। शोला शोला वाव में चिड़गूं चिड़गूं पट। घाटी निकरनि घट ॼरकी तुंहिंजे ॼाण सां। सिंध संगत काउंसिल इजलास जा मेंबरो, ज़िले राब्ता सेक्रेटरियो, शाखुनि जा सेक्रेटरियो ऐं काउंसिलरो 18 मार्च 2018 ते हैदराबाद में सिंध संगत इजलास हर सूरत में मुक़रर वक़्त ते थींदो। सिंधी अदबी संगत 71 सालनि में हिकु रही आहे। हीअ सिंध जे रोशन ख़याल, तरक़ी पसंद ऐं मुहिबे वतन अदीबनि, शाइरनि, फनकारनि ऐं मुसवरनि जी गैर तकरारी अदबी तंज़ीम रही आहे। 18 तारीख़ ते असां सभु इजलास में हाज़िर थी सिंध संगत सां वफ़ा जो वचन वरजायो। सिरसिर में साधाण वॼे थी, लोह रिजी अॼु रुक थियो आहे। विख पुठियां ॿी विख खॼे थी, हा पर अॻिते पंधु पियो आहे। आइनी इदारनि जो तक़दुस असां लाइ बरक़रार रखणु ज़रूरी आहे। इजलास मुंहिंजो एहतिसाब बि करे सघे थो ऐं मुंहिंजी रहनुमाई बि करे सघे थो। सिंध ऐं सिंधी अदबी संगत असांजूं मावरूं आहिनि। सिंध ऐं संगत जी विरासत को बि हिलाली फर्ज़ंद न चाहींदो। अचो हिन आइनी इजलास में उहे फ़ैसिला करियूं त सिंधी अदबी संगत सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोलीअ कराइण लाइ पंहिंजी मुसलसिल जदोजहद जारी रखंदी। सिंधी अदबी संगत सिंध जे गिरफ़्तार गुम थियल अदीबनि, पब्लिशरनि ऐं क़ौमी कारकुननि जी आज़ादी लाइ जदोजहद जारी रखंदी। सिंधी अदबी संगत सिंध धारियनि जी सिंध में आबादीअ ऐं खेनि डोमिसाइल ठाराए ॾियण ख़िलाफ़ जदोजहद जारी रखंदी। सिंधी अदबी संगत सिंध पंहिंजो तख़लीक़ी, तंज़ीमी ऐं तहरीकी सफ़र जारी रखंदी। सिंधी अदबी संगत सिंध जे समूरनि तख़लीक़कारनि, नौजवाननि ऐं सीनियर अदीबनि खे संगत जे प्लेटफार्म ते गॾु करण जी मुहिम जारी रखंदी। सिंधी अदबी संगत सिंध तख़लीक़ी अदब जे सिरजा ऐं तनक़ीदी क्लासनि खे जारी रखंदी। अचो त पंहिंजो क़ौमी ऐं तंज़ीमी फ़र्ज़ निभायूं। अचो त पंहिंजो क़ौमी ऐं तंज़ीमी फ़र्ज़ निभायूं। मुंहिंजो हिन भूमि जे हर भींड ते ईमान आहे। मूंखे बहिराण जो सहवां त मां काफ़र न आहियां। मुंहिंजो हिन देश में थियूं दफ़न 7 पीढ़ियूं। मां कोरोलाक या पेनाक मुसाफ़िर न आहियां। वॾी महिरबानी।